दिल जो दौरो सेहत जो अहम मसइलो आहे जेको सॼी दुनिया में लखें माण्हुनि खे थिए थो। दिल जा दौरा मुख़्तलिफ़ सबबनि जे करे थी सघनि था। मिसाल तौरु हाई ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल, शुगर, दबाव, तमाकु वापराइण वग़ैरह। इन्हनि सबबनि खे रोकण ऐं दिल जी सिहत खे बहितर बणाइण लाइ असांखे पंहिंजी ग़िज़ाई आदतुनि में तब्दीली आणणी पवंदी। हिकु अहिड़ी ग़िज़ा आहे जेका दिल जे दौरे जे ख़तरनि खे घटि करण में मददगार साबित थी सघे थी। ॾही हिकु कुदरती ऐं फ़ाइदेमंद ग़िज़ा आहे। ॾहीअ में मौजूदु प्रोबायोटिक्स ऐं कैल्शियम दिल जी सिहत लाइ फ़ाइदेमंद आहिनि। प्रोबायोटिक्स दिल जे दौरे जे ख़तरनि खे घटि करण में मदद कनि था, छो त इहे ब्लड प्रेशर खे कंट्रोल कंदा आहिनि, कोलेस्ट्रोल खे घटि कंदा आहिनि ऐं इन्फ्लेमेशन खे रोकींदा आहिनि। कैल्शियम दिल जी पंपिंग लाइ ज़रूरी आहे, छो त इहो दिल जे उज़वनि खे मज़बूत करे थो ऐं दिल जी रफ़्तार खे ज़ाब्ते में रखे थो। हिकु नई तहक़ीक़ मूजिबि हफ़्ते में 2 भेरा ॾही खाइण सां दिल जे दौरे जे ख़तरनि खे 30% ताईं घटाए सघिजे थो। इन तहक़ीक़ में 74,000 खां वधीक माण्हुनि जो 15 सालनि ताईं मुशाहिदो कयो वियो हो। इन्हनि मां जिन खे हफ़्ते में 2 भेरा ॾही खाराई वई, उन्हनि जे दिल जे दौरे जो ख़तरो औरतुनि में 30% ऐं मर्दनि में 19% घटि रहियो। तहक़ीक़ जे नतीजनि मां ख़बर पई त ॾही दिल जे दौरे जे ख़तरनि खे घटि करण जो सवलो ऐं सस्तो ज़रियो आहे। असांखे घुर्जे त असां पंहिंजी ग़िज़ा में ॾही खे शामिल करियूं ऐं इन सां गॾोगॾु ॿियूं सिहतमंद शयूं इस्तेमालु करियूं।